Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. वेगन में जेका एक औरत एक बार बचण खां पोइ बाक़ी जेका भी सवारी तकरीबन हुई वेगन में वो सब जो सब मरी चुका। 11 माण्हुनि जी हिन वक़्तु डेथ थी आहे ऐं 15 माण्हू ज़ख़्मी ऐं जेको बस जो ड्राइवर आहे उहो बि हिन वक़्तु अरेस्टेड आहे, असांजी कस्टडी में आहे। खैरपुर भरसां खौफनाक रोड हादसे के नतीजे में 12 सूदो 11 मुसाफिर अजल जो शिकार। पुरानी कौमी शाहराह ते तेज़ रफ्तार कोच की टक्कर में वैन मुकम्मल तौर तबाह थी वई। औरतुन ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफिर ज़ख़्मी भी थिया। पुलिस, रेंजर्स ऐं रेस्क्यू टीमूं हादसे वारे हंध पहुची वयूं। एम्बुलेंसिस घट हुजण सबब रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं। लाश कोस्टर ज़रिए अस्पताल मुंतकिल किया विया। हादसे जा ज़ख़्मी तड़पंदा रहा। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मौजब सखर खां सांगड़ वेंदड़ मुसाफिर कोच नवाबशाह खां ईंदड़ वैन सां टकराइजी वई। SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वैन में सवार मुसाफिरनि जो वधीक जानी नुक़सान थियो आहे। मुसाफिर कोच में सवार कुछ माण्हू भी ज़ख़्मी थिया। पुलिस कोच ड्राइवर के गिरफ़्तार करे वरितो। SSP खैरपुर एतराफ़ कयो त एम्बुलेंसिस घटि ऐं ज़ख़्मी मुसाफिरनि जो अंगु घणो हो, तंहिं करे रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश आयूं। ताक़तवर कानून जी बालादस्ती खां बचण जे लाइ PDM जहिड़ा अलायंस ठाहींदा आहिनि। ताक़तवर पाण खे ख़ासि सम्झंदा आहिनि। चवंदा आहिनि त चोरी कयूं, धाड़ो हणूं, मनी लॉन्ड्रिंग कयूं, पर कानून जे ताबे न हुजूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नौशहरा में तक़रीब खे ख़िताब। इमरान ख़ान चयो त शुगर माफ़िया महांगी खंडु विकिणी मुनाफ़ो कमायो, टैक्स बि न ॾिनो। कार्रवाई करियो त चवंदा आहिनि त असां ख़ासि माण्हू आहियूं। खंड स्कैंडल में हुकूमत जी 2 अहम शख्सियतुनि जो घेरो तंग। नायब रावलपिंडी पंजाब के सूबाई वज़ीर मियाँ असलम इकबाल के 4 मई ते तलब कर वरितो। अगुणो सूबाई वज़ीर समीउल्लाह चौधरी भी तलब। नायब पंजाब में शुगर मिल्स के ॾिनल सब्सिडी जो रिकॉर्ड भी तलब कर वरितो। मुल्क में कोरोना विगे वधिक 148 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 5499 नवां केस साम्हूं अची विया। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त कोरोना वायरस जी सूरत हाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। कराची में मुस्बत केसिस जी शरह 13% ऐं हैदराबाद में 14% ताईं पहुची वई आहे। कोरोना जी 3 लहर दौरान वॾनि शहरनि में सूरत हाल तेज़ी सां ख़राब पई थिए। मौजूदा सूरत हाल कुछ ॾींहंनि ताईं बरक़रार रही त अहम फ़ैसिला करणा पवंदा। हुकूमत हेल्थ वर्कर्स की वैक्सीन लाइ रजिस्ट्रेशन ॿीहर शुरू करे छॾी। डॉक्टर फैसल सुल्तान मौजब हेल्थ वर्कर्स 3 अप्रैल ताईं रजिस्ट्रेशन कराए सघनि था। वरी उन्हनि डॉक्टरनि मोकिलियो टुकाइण आहे जो बंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे ग़लति आहे न। पहिरीं त हूंदी, हाणे हले छा थियो आहे ख़बर न आहे। हले छा थियो एहतजाज था कनि। हॉस्पिटल कोटी वाले नहीं लगाया, वो लम्स के अंदर है ना, उसने नहीं लगाया है। पेशेंट परेशान है, बच्चे परेशान है छोटे। 8 महीननि खां वठी असांजा मुतालबो आहे त असांजो अपग्रेडेशन कयो वञे। असांखे आसरा था ॾिना वञनि पिया। अॼु तव्हांखे अपग्रेडेशन जो लेटर ॾींदासीं, अॼु न ॾींदासीं। 26 फरवरी खां वठी असां ZM ऐं ऑनलाइन बंदि करे छॾी आहे। 15 ते असां मुकमल जेको आहे कमु बंदि करे ऐं असां जेको आहे असांजा दोस्त जेके आहिनि उहे कराची धरणे में वेठा आहिनि ऐं रोज़ु उन्हनि खे आसरो थो ॾिनो वञे त अॼु ॾियूं था, सुभाणे ॾियूं था। 11 ख़तरनाक बीमारियुनि जे बचाव जे लाइ पैदाइशी टुको लॻंदो आहे, TB जे बचाव जो आहे, उन खां पोइ झटके जी बीमारीअ जे बचाव जो लॻंदो आहे, वॾी खंघि जे बचाव जो लॻंदो आहे। कि लखे ॿार आहिनि टुकनि खां महरूम आहिनि ऐं इहे टुका न लॻंदा, मज़ीद बीमारियुनि में मुब्तला थींदा ॿार।
सेहत खाते ऐं वैक्सीनेटर्स में तकरार ॿारनि खे बीमारियुनि खां बचाइण लाइ टुका लॻाइण वारी मुहिम खे रोले छॾियो। हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में वैक्सीनेटर्स तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल तोड़े एहतजाज जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी अस्पतालुनि ऐं BHUs में वैक्सीनेटर्स ॿारनि खे वैक्सीन लॻाइण वारी मुहिम बंदि करे छॾी। वालदैन पंहिंजनि ॿारनि खे बीमारियुनि खां बचाव बाबति टुका लॻाइण लाइ दरबदर। अस्पतालुनि में ॿारनि खे TB, उरड़ी ऐं झटकनि सूदो ॿियनि बीमारियुनि खां बचाइण जे लाइ टुका लॻाया वेंदा आहिनि। एहतजाज कंदड़ वैक्सीनेटर्स तरफ़ां ग्रेड्स ऐं पघारूं वधाइण जो मुतालबो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी अॻूणी चेयरपर्सन PP अॻवाण फरज़ाना राजा जा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत तरफ़ां करप्शन रेफरेंस से ॿुधणी दौरान हर पेश न थियण ते फरज़ाना राजा मथां कावड़ जो इज़हार। फरज़ाना राजा जे वकील अदालत खे आगाह कयो त सनस असील हाज़िरी खां मुस्तक़िल छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल कई आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त फरज़ाना राजा खे मुस्तक़िल छूट घुर्जे त ॿीहर अदालत में पेश थियणो पवंदो। इहो मुमकिन नाहे त जवाबदार बर्तानिया में वेठल हुजे ऐं असां हितां केस हाज़िरी खां छूट ॾियूं। फरज़ाना राजा सूदो ॿिया पेश न थियण सबबि जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। रेफरेंस से ॿुधणी 24 मई ताईं मुलतवी। पनवाकिल जे कच्चे में पुलिस जो ॿिनि मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन। DSP पनवाकिल सईद शेख ज़ख़्मी। पुलिस मौजिब नूर इलाही कलवड़ ऐं फराज़ कलवड़ जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो त धाड़ेलनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। DSP खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस आर्ज़ी तौरु ऑपरेशन बंदि करे छॾियो। धाड़ेलनि मुख़बिन जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। मशहूर गुलकारा सनम मारवी अॻूणे मुड़ुस हामिद अली बहलूल ऐं सनस साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। लाहौर जे इस्लामपुरा थाणे ते गुलकारा तरफ़ां केस दाख़िल करायो वियो। सनम मारवी अॻूणे मुड़ुस ते इल्ज़ाम हयो आहे त हुन साथियुनि सूदो खेसि अग़वा करण जी कोशिशि कई। मज़ाहमत ते तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी बि कयो। दादू में SDO सेप्को जो SHO जे भाउ ते मारकुट जो इल्ज़ाम। SDO ऐं सेप्को मुलाज़मनि जो थाणे आॾो एहतजाज। SDO अज़ीज़ पवर इल्ज़ाम हयो त SHO अली नवाज़ जे भाउ अकबर मल्हा मारकुट कई। 4 कलाकनि खां थाणे ॿाहिरां बीठल आहियूं, पुलिस केस न पई वठे। नवाबशाह जी दहशतगर्दी तोड़ अदालत फंक्शनल लीग अॻवान फ़कीर मुहिब जमाली खे 8 केसिस में 7 ॾींहनि जे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। पुलिस 5 ॾींहं अॻु फ़कीर मुहिब जमाली खे 8 केसिस में गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। वाक़े ख़िलाफ़ फंक्शनल लीग कारकुननि जो एहतजाज। लाड़काणो जे इलाइक़े बाडवे में पसंद जी शादीअ तां पलान में नीगर जे क़त्ल ऐं 2 औरतुनि जे अग़वा वाक़े जो निबेरो। चांडिया धुर जे आज़म चांडियो खे ॾोही करार ॾींदे मथस 10 लख रुपया ऐं 7 जिरेब ज़मीन ॾंड तौरु ॾियण जी फ़तवा। 2 साल अॻु मलाणी बिरादरी जे नौजवान पसंद जी शादी कई हुई, जंहिं तां चांडिया धुर पलांद में 2 औरतुनि खे अग़वा कयो हो। छिकताण दौरान बालक फौत थी वियो हो। अमरकोट जी अदालत इज्तमाही ज़्यादती बाबति क़त्ल कयल नारी जनता माली केस में 2 जवाबदारनि मघाराम माली ऐं कमलेश माली जी ज़मानत रद्द करे छॾी। केस जे मुख्य जवाबदार जय हरचंदाणी जी उबूरी ज़मानत मंज़ूर। 11 महीना अॻु नारी खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। दादू में रुठल ज़ाल न परचण तां नौजवान राम बागड़ी ज़हर पी छॾियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। नौजवान मौजब ज़ाल पूनम कावड़ जी माइटनि ॾांहुं हली वई आहे। खेसि परचाइण जूं समूरियूं कोशिशूं नाकाम थियण बाद उन इंतिहाई क़दम खयो। मेहड़ में हिंदाणा पटण जे इल्ज़ाम में नीगर ते वहशियाणो तशद्दुद। ॻोठ ग़ुलाम रसूल सुहाग में जवाबदार काज़ी सुहाग नीगर जान मोहम्मद खे लठियूं हयूं। वाक़े बाद धुरनि में छिकताण जी वीडियो वायरल।
अचनि अॼु था हलनि काला काटे असीं आया आहियूं बसि मोटे वञूं खाली जनता त सुभाणे हलंदासीं वरी अॼु आया आहियूं त जॻह कान्हे असांजे नौकरियूं न असांजी ज़मीन न की जागीरियूं असीं ग़रीब आहियूं चवनि था अञा कोन पैसा हलंदासीं देरि हलींदासीं 12 बजे हलाईंदासीं 11 बजे हलाईंदासीं सिंध में एहसास कफ़ालत सेंटर्स ते औरतुनि जी तज़लील जारी कुंदरी में पी ऐं गर्मी सबबि हिकु मुस्तहिक औरत बेहोश घोटकी गौसपुर मेहर जाती ऐं ॿियनि शहरनि में सेंटर्स ते बि कतारूं लॻल मुस्तहिक औरतुनि तरफ़ां वज़ीफ़े जी रक़म मां कटौती जूं शिकायतूं पंजाब जे इलाइक़े ननकाना साहिब में ड्राइवरी छॾण तां नौजवान बासर ज़मींदार हथां क़त्ल पुलिस मूजिबि नौजवान यासिर ज़मींदार नबील वटि ट्रैक्टर ड्राइवर हो जंहिंखे कमु छॾण तां क़त्ल कयो वियो वाक़े जो केस दाख़िल कयो वियो ऐं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 23 खां 25 अप्रैल ताईं गर्मी वधण जो इम्कान मौसमियात खाते शहर में गर्मी वधण बाबति शहरनि खे ख़बरदार करे छॾियो हीट वेव जो बि ख़दशो गर्मी पद 38 खां 40 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो अस्सलाम वालेकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां